जहयाती। अम्मा तू हिते? चाचा मां हिते चा नथी अची सघां छा? छो न अम्मा? भाजी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दा। अदा मूं ॿुधो आहे तव्हां नाराज़ आहियो? न भाजी अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे। तव्हां चाचे सुमर ते बि नाराज़ आहियो? न न अम्मा, हाशिम छो नाराज़ थींदो? भाजी जेकॾहिं दिलि में न करी त हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ अदा, तूं असांजो वॾो भाउ आहीं। भाजी वाकई मां चाचे सूमर जी कमदारी मां ख़ुशि न आहियां। छो अदा? भाजी असां सां पंहिंजा ई मसइला आहे। चो तरफ़ दुश्मनियूं वधी वियूं। बहादुर जे मसइले जी बि तव्हांखे ख़बर आहे। मुजन वारा बि हिकु ॿ दफ़ो असां ते हमिलो करे चुका आहिनि। भाजी हाणे तूं ई ॿुधा त मां कंहिं सां मुंहुं ॾींदुसि। अदा छा भेण जी तव्हां मदद न कंदो? मां बि त ससी वांगुरु अवां जी न्याणी आहियां। धीअ, ससीअ जो नालो न खण। ससी जेतोणीकि मुंहिंजी धीउ आहे, पर हाशिम उन जे खून जो प्यासी बणिजी वियो आहे। किथे तूं बि कुहाड़ जे वर न चढ़ी वञी। चाचा पलिया भेणो अहिड़नि भाइरनि तां कुर्बान। अधे हाशिम जे हथां मौत मिले उहो बि भलो आहे। अम्मा ईअं त न चओ, अॻे इहे साज़ाबनि मां गुज़री रहिया आहिनि। भाइर भेणनि जी हिफ़ाज़त न कंदा त ॿियो केरु कंदो? जी तूं चाहीं त चाचो सुमर मुंहिंजी मदद न करे त मां इन में बि राज़ी आहियां। भाउ बि चवी थी ऐं मेणा बि थी। भेण मां अधे पले जी मजबूरीअ खे सम्झां थो, पर ससी जेका मुंहिंजे मथे में वारी विझी वई आहे न, तूं ई ॿुधा त उहा वारी कीअं निकिरंदी? अदा हाशिम ससीअ जे निरड़ ते चुटो हयो वियो आहे, जेका हिक न हिक ॾींहुं हू ज़रूर धोईंदी। रेशम ससी दाऊ कंदी रही त मां बेकसूर आहियां। मां कुझु बि नाहे कयो, पर हुन जो दाऊ कंहिं ॿुधी ई कोन। विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं अनाऊं। हीअ हकीकत कहीं बि न जाती, कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से असांजी अखियुनि में वारी पइजी वई आहे। असीं ॾिसूं त था, पर हुनखे कढी नथा सघूं। अदा हाशिम औरत खे सिर्फ़ हिकिड़ी शइ घुर्जे, उहो आहे इतबार। असां इतबार करे त ॾिसूं, हुन ते यकीन करे त ॾिसूं, उहे पाण ई शक दूर थी वेंदा। अदा ससुर जा माउ बि तव्हां आहियो, पीउ बि तव्हां आहियो। जे तव्हां ई साथ छॾे ॾींदो त औरत काॾे वेंदी? तव्हां जे साम्हूं को धिकारियल माण्हू इल्ज़ाम हणी निकिरी वञे, उनखे जले को पुछण वारो केर बि न हो त ही तूं छा थो चईं, पहिरियां सबूत त ॾे। पंहिंजा पल में मटिजी वञनि था, रिश्ता नाता कटिजी वञनि था। प्यार जे कंध ते आहे काती, प्यार जे कंध ते आहे काती, कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती।
साईं नबू कमदार अवां सां मिलण थो चाहे। सवेर खां ॿाहिरि बीठो आहे, रंभ पई थी पएसि। यो वरी छो आयो आहे? बाबा साईं मूं त पुछोमांसि त कहिड़ो कमकार अथई, पर चई त मां रईस सां रूबरू मुलाक़ात करे ॿुधाईंदुसि। चओ त ॾियांसि मलड़ी वरायांसि ॻियाड़ी। न न वठी अचेसि, ॾिसूं त कहिड़ियूं तो ख़बरूं कढे। चङो बाबा साईं। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। कर ख़बर कमदार नबू ख़ैर में आयो आहे? वाह साईं, न तव्हां अॼु नबू कमदार थी आयो आहियां, न चने सर जो पीउ। ईअं सम्झ त आन तर जो आम माण्हू जी तो हिकिड़ी दां खणी आयो आहियां। तव्हां कंहिंजी तव्हां? बाबा इन सूबेदार सिकंदर जी। नबू सिकंदर जी तव्हां त एसपी वटि खणी वञा। मां को एसपी आहियां छा? बाबा साईं फ़ैसिलो मूं तुंहिंजो मञो, न मूं सिकंदर जो मञो न एसपी जो मञो, इन करे आउं तो वटि आहियां। छा कयो आहे सिकंदर? बाबा साईं हुन मूंखे फ़ैसिले ₹1,00,000 त ॾिनो, ऐं खणी जॾहिं निकितुसि त पोयां माण्हू बचे छॾियईं, जेको अची कस ते मूंखां फिरे वियो। या तोखे पक आहे त सिकंदर जे माण्हू तोखां फुर कई आहे? बाबा साईं पक, सोराना पक। छो त सिकंदर मूंखे ₹1,00,000 जे महिल ॾिनो त मूंखे चई त अकेलो थो वञी या पुलिस ॾियईं। इन लफ़्ज़ ते बाबा मूंखे शक थी पियो आहे त इहो कमु सिकंदर जो आहे। ऐं जेकॾहिं सिकंदर न पासे त जे तोसां सची नथो करे न बाबल, त पोइ मूं ने ₹1,00,000 जा हथु खयो, पोइ सम्झंदुसि चने सारे गोलियूं लॻियूं आयूं वयूं। उते कॾहिं खां एतबार करणु शुरू कयो अथई? उन ॾींहं खां वठी जॾहिं मौजन फ़ैसिले मां टड़ाए पियो करे उथी हलियो वियो, हुन महिल तव्हां चाहियो आहे न त मौजन खे सबक़ सेखारे सघियो पिए, पर तव्हां उहो न चाहियो। नबू तोखे इहा त ख़बर पई हूंदी न त फ़ैसिले में तुहारो ख़ान साहब पुट केॾा वॾा ग़लति लफ़्ज़ चई वियो। बाबा साईं तॾहिं त चवां थो त मुड़सनि जा अखर ॾिसबा आहिनि, अखर न। बाबा साईं सिंध में वॾेरा खोड़नि, को अखर वारो हूंदो आहे। बाबा साईं मुआरे छोरे कई त ॿाराणी, पर आउं कसम खण लाइ तयारु आहियां त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। ऐं न वरी ससीअ जो ऐं चने सर को चकर आहे पाण में। ये चने सर पुट त मुंहिंजो आहे न, अॻिजाया कूड़ थो वञे हुन ते। भाई गण सम्झो त हुन ते इल्ज़ाम हणी बहादुर खां गोलियुनि वारो पलांद वठण थो चाहे। त पोइ पंहिंजे पुट खे सम्झाई छो कोन थो? बाबा साईं हथ खां वठी ख़राबु कयोमांसि, ऐं मौजन सां मूं ई अञी मिलायोमांसि। ख़राबु त मूं कयोमांसि न बाबा। हाणे तो छोरो एॾो त इंसान त मां निकिरी वियो आहे जो मूं सां कोन थो ठहे। ऐं बाबा साईं एतिरो त ऐं बि सुञाणो त ॿार ऐं मुछ जो आहे, जाॾे वारा ओॾे वारा थो। मूंखे त ख़बर न हुई न मुंहिंजो पुटु थी करे मुंहिंजे साम्हूं थींदो, अॼु मुंहिंजे साम्हूं थियो आहे। बाबल हथ ॿधाई अर्ज़ु करणु आयो आहियां, ये बेड़ो तारणो अथव तो जा तारियो जा लोड़ियो, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। नबू जेकॾहिं सिकंदर इहो कमु कयो आहे न त पोइ तुंहिंजा पैसा मेरा कोन थींदा, तोखे हर हाल में मिलंदा। ठीकु आहे, हाणे तूं वञी सघींदो। महिरबानी बाबा साईं, लख थोरा तुंहिंजा, वॾी महिरबानी। वाह काबू खान वाह। अस्सलाम वालेकुम। सिकंदर ससुई बाज़ियाब थी? न सर, असां ॿिन्ही घरनि जी तलाशी वरिती पर ससुई बाज़ियाब न थी। ससुईअ जे बारे में संदन छा चवणो हो? सर बहादुर घणो आकड़ में हो, तव्हां मना कई न त खंभे खणी चांसां। जेसिताईं ससुईअ जी ख़बर नथी पवे तेसिताईं तव्हां ॿिन्ही खे पंहिंजो हथु हल्को रखणो पवंदो। सर मूंखे लॻे थो त ससुई क़तल थी वई आहे। ससुई क़तल थी वञे हा त हू घरनि में माठ करे विया न। बहरहाल
हाशिम सां मुलाक़ात थी तव्हांजी? सर हाणे त न, पर तव्हांजी गैर मौजूदगी में थाणे ते आयो हो। सरवर पतो कर त ससुई वई कान्हे। ऐं हा सिकंदर, तूं बि पंहिंजे तरफ़ां कोशिश कर। सर असां कोशिश करे रहिया आहियूं। पाड़े मां कंहिं मर्द खां न सही कंहिं औरत खां ई पुछी वठो। बेगे जी ज़ाल बसरा उन जे घर में कमकार कंदी आहे, उन खां ई मालूमात मिली सघे थी। इन बेगे ते ई तहमान रखंदव न त सभु कमु सवलो थी वेंदव। सर इन बेगे खे त मां ई मोटरसाइकिल ते खणी ईंदुसि, मोबाइल जी ज़रूरत कान पवंदी। सर जेकॾहिं इजाज़त हुजे त हिकु ॾींहुं थाणे ते घुराए वठांसि। हा पर तशद्दुद न कजांसि। न सर, मूं वटि इंफॉर्मेशन आहे त नब्बू जो पुटु चने सर इन्हनि जे घरनि ते फेरा ॾिए थो। पोइ त ॿई कम थी वेंदा। हिकु त ससुई जी बि ख़बर पइजी वेंदी ऐं चनेसर जो बि हाल वाल मालूम थी वेंदो। ठीकु आहे सर। बहरहाल प्यार सां विढ़ण जी का ज़रूरत न आहे। इन सूबेदार सिकंदर ॿियों दफ़ो बेवाजिबी कई आहे। बिना सर्च वारंट जे घर में काहे पियो आहे। हाशिम, इहो सिकंदर उन ॾींहुं सोढे हथां मरे हा, पर काबू खान बचाए विधुसि। हथ जो ड्रामो ठाहे अची घर में अंदर दाख़िल थियो त ससी किथे आहे। ही असांजे घर जो मसइलो आहे, इन में पुलिस जो छा वञे। हाशिम, इन सूबेदार जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, इन खे सम्झाइणो पवंदो त घणे वीह सौ आहे। साईं दादा फैसले में जेके हुन लफ़्ज़ चया न, हाणे त का वाट ई नथी बचे जो उन ते वेही सोचजे। हाशिम हिकिड़ी ॻाल्हि चवां, तूं मञ त मूंखां ग़लती थी आहे। जेकॾहिं उन वक़्तु न मां हुजां हा त इन चनेसर खे गिची में वठी चवांसि हा त ॻाल्हि ज़ाहिर कर ऐं चवांसि हा त पहिरियां मूंखे सबूत ॾे। ईअं हरू भरू पराए न्याणियुनि ते तूं इल्ज़ाम थो हणी ऐं कंहिं न्याणीअ जी तूं ज़िंदगी ख़राब थो करीं। ऐं चवांसि हा त कमीना, तुंहिंजो दुश्मन त बहादुर आहे न, तूं न्याणी जी ज़िंदगी छो थो बर्बाद करीं। उन महिल त मां बि मारण लाइ उथियो मांसि, बहादुर बि थियो, पर बहादुर असां सां ॻाल्हाइण खां सवाइ ईअं पुठी ॾेयूं हलियो वियो। हाशिम भाउ, नंग त बहादुर जो बि हुयो न, पोइ तव्हांखे रुगो छो थो ॾोही करे। हाशिम भाउ, इन जी माना त बहादुर पंहिंजी घरवारी खे दिल ई दिल में ॾोही कयो वेठो आहे न। बहादुर खे त इहो बि एतिराज़ रहियो आहे त छोकिरी पंहिंजे पीउ जे घर छो थी वञे। अते पले जी न्याणी आहे, मुंहिंजी भाइटी आहे, असांजे घर में ॼाई आहे, निपनी आहे, वॾी थी आहे, उहा पंहिंजे घर कीअं न ईंदी। हाशिम भाउ, इन जी माना त बहादुर पंहिंजी घरवारी खे दिल ई दिल में ॾोही कयो वेठो आहे न। नेठ ॿुधी ॿुधी तंग थी हुन बरमोह कयो। बरमोह कयो छा मतिलब? असां बि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी आपे मां निकिरी वियासीं। छोकिरी घर छॾे ॾिनो, मतां मारे विझा। पर हाशिम भाउ, वई काॾे? साईं दादा हाणे इन ॻाल्हि खे छॾ। ॿी ॻाल्हि त बहादुर जे रवे जे करे मुंहिंजी त यार दिल ई भॼी पई आहे। हाशिम भाउ, तूं बुर्दबार आहीं। ॿियो त सरदार साईं जे वञण खां पोइ असांजो चङो बि तूं ई आहीं। कुझु सोच हाशिम भाउ, माण्हू छा चवंदा, घर जो भाती हलियो वियो ऐं तूं चुप कयो वेठो आहीं। भाउ हाशिम, इहा का मुर्सी चइबी छा जो तूं पराए चवण ते घर जे भातनि खे विसारे थो छॾीं? कुझु सोच हाशिम भाउ, कुझु सोच। बाबा ससुई कीअं आहे? कुझु भला सूरनि खां आजी थी आहे? ससीअ वटि सूर पहिरीं दफ़ो न आया। ससूं ऐं सूर त अज़ल खां ई गॾु आहिनि। ससी बाबा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पढ़ियल केतिरो आहियो? मां मैट्रिक पास कई हुयमि, उन खां पोइ बाबा घर विहारे छॾियो ऐं पोइ बसि घर ऐं मां। बाबा साईं, तव्हां कॾहिं भेण ससी जी पचायल मानी जी भाॼी त खाई ॾिसो न। ज़रूरु खाई बि लऊंगा, पर तालीम जे बारे में मां ससुईअ खां इन करे पुछियो पियो त असांजे ॻोठ जो जेको न्याणियुनि वारो स्कूल आहे उहो काफ़ी अर्से खां बंदि पियो आहे। जे सरकार पर घोर नथी लहे त ख़ैर आहे, स्कूल पाण था हलायूं। बल्कि इन जे लाइ मां तालीम खाते जे आला ऑफिसर सां ॻाल्हाईंदुसि ऐं पोइ तव्हां बाबा न्याणियुनि खे तालीम ॾींदो। हिन ॻोठ जूं न्याणियूं पढ़ी पवंदियूं त
तमामु सुठो थींदो। मूंखे ॿियो छा घुर्जे बाबा, मूंखे जीअण जो सहारो तव्हां ई त ॾिनो आहे। न बाबा, रुगो जीअण जो सहारो छो, असीं तव्हांजी हर मदद कंदासीं। बाबा साईं, तव्हां मुंहिंजे मथे ते हथ रखियो आहे, ॼण मुंहिंजी सींध सवारे छॾी आहे। मूंखे बाबा तव्हां मां इहा ई उमेद आहे। अरे तो कॾहिं भरी आहे भई? बाबा साईं, को कम वारो माण्हू मिले त ख़बर पवे न। त पोइ मिलियो न बाबा, हिते त कंहिंखे बि ख़बर कान्हे। वॾी ॻाल्हि त गुलज़ार बि फोन कोन खणे, पुछां त कंहिंखां पुछां? तव्हांखे कंहिं ॿुधायो? मूंखे इहा ख़बर हुई त उहो हितां थिड़ियो आहे, हुनखे वेठे मज़ो न ईंदो। मूंखे पहिरियां ई लॻे पियो त हू का न का हरकत कंदो त मूंखे कावड़ अचे। बाबा साईं, जेकॾहिं काबू खान वटि कमदारी कंदो त को आसमान तो कोन किरंदो न। तूं इन ॻाल्हि खे नथो सम्झी वज़ीर, मुंहिंजा राज़ आहिनि हुन वटि। बाबा साईं, हाणे हू ख़तम अथव, 6 महीना कढे न त बि वॾी ॻाल्हि आहे। बाबा साईं, हुनजे तौर जा लोह ई करी आहे। काबू खान वारा असांजो झीण जंजाल करे छॾींदा। बाबा साईं, असां बि घणो ई खाधो, केतिरा ज़ोर ॾींदासीं। सजण लॻे थो नबू खां पहिरियां मूंखे तव्हांजी निड़ी ते नूं ॾियणो पवंदो। अरे तव्हां मुंहिंजा सजण आहियो या दुश्मन? अलाए बाबा, असांखे बि साई सवाई लॻी थी वञे, का ख़बर कान थी पए हिते हूं या गुज़ारे जाऊं। सुठो आहे त तव्हां मुंहिंजे अखियुनि जॻह फ़िलहाल टरो, न त उफट न मारे विझां। हाणे ॾिसो छा था गुम कयो पंहिंजी शिकिल। बाबा साईं, हिलाल हराम जी त काती पुलिस वारनि वटा तव्हां कॾहिं खई आहे? अरे टरो तो या विझां मथे में धूड़, सभु चरिया चरिया अची मुंहिंजे मथे में लॻाए। हा टरो हितां। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। चाचा सुमर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुशी कबूतर केड़ा हाल है? सुमर दे खबर, गोठ छडे आयो ही छा? सुमर गिटियुनि में गोह वांगुर फिरंदो तो ती खैर ताहे? छो कबूतर, तो मुखे मथा उडाम ॾिठो छा? चाचा सुमर कावड़ न कजा, अॼुकल्ह औरतुनि मुल्क जो बूथ ई फेराए छॾियो आहे। छो भला, बेके जी भर छॾियई छा? अदी बसरा वञी बहादुर वटि नौकरी कई आहे, उते मानियूं पचाए बि थी, खाए बि थी। एडी मानी थी खाए ॼण जेल मां छुटी आई आहे भेण मुंहिंजी। बसरा छो घर छॾियो कबूतर? मां बि वतां थो घेटियुनि में ईअं नासू हणंदो त मन कंहिंजो पुलाह हथ अची वञे, जाका वाट लाह जी माली मिली वञे त मानड़ी बि खावाई पछाड़ी हुनखे प्लेटूं साफ़ करे ॾियां जीअं घर धोआरियुनि न। हाणे मुंहिंजी रोज़ी त तूं लत पियो थो जी, तूं बि घेटियुनि में आई भला मानी मुंहुं वारी तूं खाई वेंदे जा सुमर। अरे ठहियो हाणे ठहियो, हिटल में रोला कोन तो, तो वांगुर वांदो कोन आया, वञा तो कम सां। चङो हाणे इन ॻाल्हि खे जॾहिं गर्मी लॻी पई आहे, मां बि वञी को थाधल जो गिलास पियां, तूं बि वञी को थाधल जो गिलास पी, ठूठ जेॾो चङो गॾायूं, ठीकु आहे? छॾ इन ॻाल्हि। भाई बसरा, तू मूंखे बि ऊंधे में रखी थी अची। अबा आहे छा, हितां कावड़ में निकतो आ, उतां मोटियो आ त मुंहिंजे मथां तूं हमला करे। कहिड़ा मां तोखे ऊंदहि जा नज़ारा ॾेखारिया? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, त चनेसर तुंहिंजो माइट आहे या का उनखे ॿी लालच आहे तो मां जो तुंहिंजे घर जा फेरा तो काटींदो हुते? अल्लाह अकबर, चनेसर मुंहिंजे घर जा फेरा? अबा तोखे इहा ख़बर आहे त मां हिते तुंहिंजे घर में वेठी आहियां? ओ अबा, इहो सफ़ा तुंहिंजे कढ पइजी वियो अथई। जंहिंखे तोसां गॾु थो ॾिसे पियो, उनखे बदनाम थो करे पियो। माई बसरा, मूंखे त बेके ॿुधायो त इहो चनेसर माई बसरा ॾेईंदो आहे ऐं माई बसरा जो गिराक आहे। हा बा, सही तो चए पियो। मूं वटि किरियाने जो दुकान आहे न, त इहो मुंहिंजो गिराक हो। नियत जा पुछड़ा सॼो ॾींहुं ते वेही खोखला टहक ॾेई थो पियो, ज़हर वठी अचे, वरी मुंहिंजे मथां तो आयो रहे। भाई बसरा, होश में त आई न? हाँ? मां छा जे लाइ ज़हर वठंदुसि? माई बसरा, मूंखे हाणे लॻे थो त तव्हांजा ॾींहं बुरा थी विया आहिनि। तव्हां ॿई मिली करे जेकी मुंहिंजे खिलाफ खिचड़ी पचाए रहिया आहियो न, मां उन में ज़हर मिलाए तव्हां ॿिन्ही खे खाराए छॾींदुसि। ॾिठी मूंखे बि तूं दर बदर कंदी आहीं।
मुखे कंदे या पाण के खुदा कयो थई मां तो जे गिच्चीअ में हथ विझी तोखे चङी तरह सां दम कढंदसि बेके हीअं चए थी पलाड़े हीअं चए थी माण्हुन मार निभागा नेट जी पई थी वरी मुखे तो चई हले पियो अरे बसरा कच्चे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया गाटो तुंहिंजो भॼराईंदसि शरीफ शरीफ नाले जो शरीफ